पाप नगर, पाप नगर। एडो नाहक त न कर। मिठा माण्हू मल्हार मरी न वञे। तुंहिंजी कावड़ मल्हार जो मौत थींदी। सियाणो थी महबूब साईं। मां सियाणी थियां? तूं पंहिंजो पाण खे छो नथो सियाणो करी मल्हार? सरदार बालाज ख़ान सां तुंहिंजो वेर केतिरो ख़तरनाक साबित थींदो मुंहिंजे लाइ, तूं ॼाणी थो? सुणा माण्हू, तोखे बालाश खान छा कंदो? जेकॾहिं बालाश खान तोखे कुझु चयो त सॼो सीनो छुरनि सां छेतियूं छेतियूं करे छॾींदुसि। मूंखे बालाज खान छा मारींदो? मूंखे तुंहिंजी नादानी मारींदी। बालाज खान सां दुश्मनीअ में जेकॾहिं तोखे कुझु थी वियो न, मां सां त हीअ राबेल मां सां त मरी वेंदी। बालाश खान मुंहिंजी पाण गिचीअ जो हाहो थी पियो आहे। राबेल मूंखे हुनजे मथे लॻण जो को बि शौक़ु कोन्हे को। बालाज खान त ज़ालिम आहे, ज़ालिम। पर तूं त थोरो सोच। मां सां त वरी बि तोखे चवां थी, मुंहिंजो दम तुंहिंजे दम सां आहे। जेकॾहिं तोखे न को कोसो वाव लॻे त हीअ राबेल मरी वेंदी मां सां त। मिठा माण्हू, मरन बालाश खान जहिड़ा बघियल तूं ऐं मां त मोहबतूं माणींदासीं। आईंदा मां कोशिशि कंदुसि त बालाश खान खे ॾिसी मां पंहिंजो रस्तो मटे वञा। हाणे त बसि न। तोखे मुंहिंजो कसम अथई मां सां त, मुंहिंजो कसम अथई। मूंते रहम कर। मुंहिंजे सीने में बि हिकिड़ी दिलड़ी आहे जेका सिर्फ़ तुंहिंजे लाइ धड़कंदी आहे। मुंहिंजे दिल जी धड़कन बंदि न कर मल्हार। इहे पंहिंजूं अरडायूं छॾ। चयुमि न त हाणे बालाश खान जे मुंहुं कोन पवंदुसि। जो मुंहिंजो मथो ख़राबु थिए हाणे त परची पवनि। राबेल तोखां रुसंदी न त हयाती रुसी वेंदी मल्हार। बस तूं थोरो ख़्याल कर मां सां त। पंहिंजा दुश्मन न पैदा करे मूंखे हर न मार। सॼी राति सुबुह थियण जे इंतज़ार में जागी गुज़ारी आहे राबेल। हिकु तोखे रुठल ॾिसी घर वयुसि न त हिन दिलि जो सुकून ई फिटी वियो। हाणे वञी साह खे सुकून आयो आहे। तो परचण जी पक ॾिनी आहे। हाणे मां हलां थी। किथे वाट वेंदे को ॾिसी न वठे। जिते ॿकरियूं चारींदी आहियां न उते अचिजांइ। पोइ दिलि खोले खोड़ सातरूं हिक ॿिए खे मयारूं ॾींदासीं। ॾाढी ड्रिजणी आई मां साथ। मुंहिंजी त तो सिवा सरे ई कोन थी। ऐं तुंहिंजे दिलि में हिन ख़ल्क़ जो ख़ौफ़ आहे। मुंहिंजी हिन दिलि जो को दाद नथी करे। बालाज खान जी आॾो नूराला जे पुठ अंत कयम सदा ज़रूर मिलंदी। विच ॻोठ में न मल्हार जो कंध कुतल हूंदो। को बि कंधार जो पुट मल्हार जी लाश खे दफ़न कोन कंदो। सरदार से रहम कयो। असां तव्हांजे दरवाजे ते मेड़ थी आया आहियूं। मल्हार जी ग़लती जी उनखे माफ़ी जो। मल्हार खे माफ़ी कोन मिलंदी मिठल। मल्हार बालाज खान जे अॻियां ताणी ॻाल्हायो आहे। सरदार साईं, तव्हांजो हुकुम थे त असां ही ॻोठ ई छॾे वञूं। माफ़ी ॾियो साईं। दर छॾण जो तव्हां में दम ई न आहे नुरल। बालाज खान खे ललकारे ऐं सिधा तर छॾे वेंदो। न नुरल न,
बालाज खान जे बुल ते चढ़ियो न ओलाटी हिकड़ी खाईंदो सांस। सरदार साईं तव्हांजो पाड़ो छॾे काॾे वेंदासीं बाबा? बल्हार खे माफ़। आईंदा हू तव्हांजे आॾो कोन ईंदो। सरदार साईं ही पटको मेड़ अथव। बल्हार खे माफ़ कयो बाबा। सरदार साईं मल्हार वातगाड़ो आहे। मिठल सुठो माण्हू आहे बाबा। मिठल जे करे मल्हार खे माफ़ कयो। मिठल मूं पहिरियों बि तुंहिंजे चवण ते रजब खे आज़ादु कयो। हाणे बि तुंहिंजे करे मां मल्हार खे माफ़ थो कयां, न त इहो नूरल जो छोरो ॻोठ में ज़िंदा न हुजे हा। लख लाइक बाबा तव्हांजी महिरबानी। नूरल एहसान अथई मिठल जो तोखे तुंहिंजे पुट जी हयाती बचाए नहीं। घर वञी मिठाई विराए ऐं सदको कढ न मल्हार जो बालाज खान खां बची वियो। सरदार साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजो मान रखियो। सरकार मां पंहिंजे पुट सां घड़ी सवा मुलाक़ात कयां जे इजाज़त हुजे त। न रजब न, बालाज खान जे कैद में मुलाक़ात जो कानून आहे कोन। हा बाक़ी जेकॾहिं तोखे पुट एॾो प्यारो आहे त पोइ कर्ज़ ॾे पुट खे आज़ादु कराए वञ। मिठल वठी वञ हिननि खे। मूं मल्हार जी ज़िंदगी तुंहिंजे करे बख़्श कई। महिरबानी से अल्लाह ताला तव्हांखे वॾी दमार अॾो बाबा। सरदार साईं तव्हां मल्हार खे ईअं ई माफ़ करे छॾियो। बालाज खान तिर जेतिरो बि हिसाब कोन छॾींदो आहे। मल्हार ॾे त मुंहिंजा मणनि जा हिसाब आहिनि। मल्हार खे मां ईअं छॾे ॾींदुसि? हा अड़े चरिया इहो त मां मिड़ई मिठल जी दिलि वठण लाइ चयो। सरदार साईं मां तव्हांजी रमज़ सम्झी वियोसि। इहा मिठल जी धीउ आहे जेका मिठल जो मान वधाए थी। हा अगम काबेल जे करे मिठल जो मान थो कयां, त तको मान करे तव्हांजी कॾां सां वरी भुलिजी बि मुंहिंजे औताक जो दर न उरांगे आहे। सरदार साईं चङो त जो रजब खे रोशन सां मिलणु कोन ॾिनो वे। जे रोशन सां मिलिया हा फाटी पियसि। अहिड़ो असां रोशन खे मारियो आहे। हा हाकिम न त रजब खे ख़बर पइजी वञे हा त बालाज खान जे बुल ते जेको चढ़ियो उनखे बोलाटी हिकड़ी आई। बाबा वॾेरा असां ग़रीबनि खे इंसान कोन था सम्झनि ऐं सोट ज़ालिम वॾेरनि खे आदमखोर जानवर थो सम्झे। अम्मा वॾेरा असां ग़रीबनि खे इंसान ई कोन था सम्झनि, आहिनि बि आदमखोर। मल्हार असांजी मंझि ई नथो, कयूं त छा कयूं? हाणे त सभु परेशान आहियूं। अलाह को ज़ालिम खे रहम विझे। अदी मुरादा हिकु ॻाल्हि चवई जेकॾहिं कावड़ न लॻई त। हा ॿुधा फरमाए वरी कहिड़ो कमु पातो अथई मुरादा में जो ॾारो ॾरण वेठी आई। पाप न गए, पाप न गए। पाप न गए, पाप न गए।
बाबा कहिड़नि सोचनि में आहीं? शेर दिल जी सरकशी वॾेरनि खां बर्दाश्त कोन थी थिए धीअ। बालाज खान जो ॻोठ छॾे हिते आयासीं त हिते सुकून हूंदो, पर हिते बि साॻिया लाटूं ऐं साॻिया चुघ। बाबा सोट छा कयो आहे ज़ालमनि खे जो हुन ते ॾमरियल आहिनि? धीअ, शेर दिल आहे दिल जो तवंगर, इन जे करे वॾेरा हुन जा दुश्मन आहिनि। बाबा वॾेरा असां ग़रीबनि खे इंसान कोन था सम्झनि ऐं सोट ज़ालिम वॾेरनि खे आदमखोर जानवर थो सम्झे। अम्मा, वॾेरा असां ग़रीबनि खे इंसान ई कोन था सम्झनि, आहिनि बि आदमखोर, पर छा कयूं, असां सॼी ज़िंदगी ज़ालिम वॾेरनि जा ग़ुलाम रहिया आहियूं। अम्मा, को बि शेर दिल थींदो न त वॾेरा उनखे पंहिंजो दुश्मन सम्झंदा। चाचा भली इन धरतीअ जा सभु ज़ालिम वॾेरा ऐं उन्हनि जा वाठा शेर दिल जा दुश्मन थी पवनि, पर पाए बि इन धरतीअ जे धणियुनि सां जेको बि नाइंसाफ़ी कंदो मां उन सां विढ़ंदुसि, होॾे ॾेई विढ़ंदुसि। तुंहिंजी इन ॻाल्हि ते मूंखे कावड़ ईंदी आहे शेर दिल, पंहिंजो सॼण थी पुट। चाचा न मां चरियो आं न ई वरी को मुंहिंजो मथो फिरियल आहे। जेकॾहिं तुंहिंजा इहे वॾेरा मूंखे नथा वणनि त उन में मां छा कयां? जे अॻियां अची बि वञनि त कूड़ी सची खिकारत कर। वाह सोट वाह, जंहिंखे दिल मञे ई न उन्हनि खे बीठो सलाम कयां, इहो मूंखां कोन पुॼंदुई। नथा वणनि त तूं हुननि जे मुंहं ई न पव न। छा थी पियो जे तो उन्हनि सां खिली ॻाल्हायो तो? चाचा तूं वेरिन जे वर खां वाक़ुफ़ नाहीं। उन्हनि जा खाइण वारा ॾंद हिकिड़ा हूंदा आहिनि ऐं ॾिसण वारा वरी ॿिया। कुझु त कान कढ न ज़ालिमनि जी सोट। अहिड़ो कुदो कमु मूंखां कोन पुॼंदो, न ई वरी अहिड़ी मूं में का बि उमेद रखिजो, छो त शेर दिल जे सीने में शींहं जी दिल आहे, शींहं जी। बालाज खान बराबरि असांजी दिल ते ॿार आहे, पर तव्हांजी वंगार ते उनखे मारिजे इहो सुठो कोन थींदो। तव्हां पंहिंजा पलांद पाण पाड़ियो, जेकॾहिं असांजो पलांद बालाज खान ॾे थियो त असां ॻाए वॼाए वठंदासीं। दुश्मन ॿिन्हिनि जो साॻियो आहे मल्हार, त पोइ छो न ॿई गॾु थी हुनखे गोॾनि ते झुकायूं? तोखे असां ते भरोसो न आहे या असांजी यारी तोखे क़बूल न आहे? तव्हां रेस आहियो, असां रोल माण्हू, तव्हां सां असांजी यारी कोन थी ठहे। बाक़ी वहिंवार तव्हांजा आहिनि बालाज खान ॾे, तव्हां पाण पाड़ियो त हिन में भलो आहे। गौर तव्हां सम्झायो बाबा मल्हार खे, असां सां भाईचारो भलो आहे तव्हां लाइ। हिन में नांग बि मरी वेंदो ऐं लठ बि बची वेंदी। सिकंदर खान, नांग जो मरण ज़रूरी आहे, बाक़ी लठ बचे या न बचे। मल्हार, वरियल खान जी ॻाल्हि गौर वीचार करण जहिड़ी आहे, छो जो बालाज खान असां सभिनी जो दुश्मन आहे। उन मां जान छॾाइण लाइ वरियल खान जो साथ ज़रूरी आहे। सरदार आहे बालाज खान, उन सां विढ़ण लाइ ताक़त जी ज़रूरत आहे ऐं वरियल खान जहिड़ी ताक़त जो साथ ज़रूरी आहे। बालाज खान ॾे असांजो पलांद न आहे जो असां हुनखे मारण जे लाइ ॼार विछाईंदा हुआ। तूं गौर
बाक़ी जेकॾहिं बालाज खान ॾे असांजो तिर जेतिरो बि पलान थियो न त मुंडी कटण में देर कोन कंदोसांसि। अकेलो ई मल्हार बालाज खान जी वस्ती वीरान करण में देर ई कोन कंदो। असां वटि बि एतिरी सघ आहे मल्हार। तुंहिंजे सहारे बिना बालाज खान जो सिर वढे सघूं था। त पोइ देर छो कई थी सिकंदर खान? मारियो मरवान खे, लायो पंहिंजी दिलि तो बार। जज़्बाती नथी मल्हार। बालाज खान न धरतीअ जो नासूर आहे। असां सभु मिली उन जूं पाड़ियूं पटे सघूं था। हिकु हिकु थी बालाज खान जो कंधो कपे कोन सघंदासीं। वरियल खान, असांखे तव्हांजी ॻाल्हि ते यकीन आहे त तव्हां असांजो साथ ज़रूरु ॾींदव, पर ईअं न थिए त असांखे वेढ़ाए तव्हां पाण में खीर खंड थी वञो। मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे, मुंहिंजो साथ तव्हां सां रहंदो। तेर जेतिरी बि काण बालाज खान ॾे थी त सम्झो मरी वियो। हाय हाय अचल दुआ घुर अलाह खां त बालाज खान मल्हार जी ग़लती खे माफ़ करेसि। ऐं जेकॾहिं हुन ते ॾमरजी पियो न त पंहिंजो हिन ॻोठ में रहणु ॾाढो मुश्किल थी पवंदो। चई सच थी अदी आहे त ना हक़ न। सरदार बालाज खान जा माण्हू मुंहिंजे पुट सां घर वेठे विढ़ण आया। जेकॾहिं उन्हनि खे मुंहिंजे पुट मार ॾिनी त बालाज खान पंहिंजी बुछड़ाई पे ॾेखारे पियो। थी बालाज वॾो माण्हू अथई, वॾो सरदार आहे, तोखे त सॼी ख़बर आहे न। हा तंहिंजे करे चवां थी मल्हार खे सम्झाइसि। हा ऐं जेकॾहिं सरदार सां सीना ज़ोरी कईसि न त सभु हयाती विञाए वेंदासीं। अदी आऊं बि आहियां मुरादा चवंदी आहे सच, पोइ कंहिंखे वणे न वणे। मल्हार असांजी मञी ई नथो, कयूं त छा कयूं? हाणे त सभु परेशान आहियूं। अलाह को ज़ालिम खे रहम विझे। अदी मुरादा हिकु ॻाल्हि चवई जेकॾहिं कावड़ न लॻई त। हा ॿुधा फरमाए, वरी कहिड़ो कमु पातो अथई मुरादा में जो ॾारो ॾरण वेठी आहीं? आचल मूंखे तकिड़ो ॿुधा, कहिड़े कम सां ई का ॻाल्हि आहे त खोले ॿुधाए न मूंखे। ओए अदा मिठल बायो आहे। अदा दे आला वाला छा चयो सरदार? मुंहिंजे पुट खे माफ़ कई या न? अदी अॼु हथ ॿधी मञाया आहियूं बालाज खान खे, पर जे वरी मल्हार अहिड़ो कमु कयो त पोइ। अदा मल्हार हाणे ईअं कोन कंदो। वञी खॾ में पए बालाज खान जा माण्हू। अदी तुंहिंजो मल्हार बि ज़ोर आहे, छोकिरो ॿुधे ई नथो कंहिंजी। वरी बि हुन सां हथ चुरांद कयसि न त पाण सभु बालाज जी बाहि में सड़ी रख थी वेंदासीं। अदी हाणे मल्हार कुझु बि कोन कंदो, सभु सम्झाईंदासीं। मुरादा अॼु बि माफ़ कोन पियो करे। घणी मिंथुनि खां पोइ रूह में रहम पियो अथसि। वरी जे मल्हार न मुड़ियो न त पोइ हड़नि खे हिकु रसे में ॿधी करे ॾींदो फाओ। ॿुधी थी न छा थो चवे? सम्झाए मल्हार खे, न त सभु न मरी पूरा थियूं। अदी मल्हार ज़ालमनि खे कुझु बि कोन चवंदो। मां वरी बि पोती मेड़ कंदीसांसि। चङो मां हलां थी अदी। हाणे ॻाल्हि कर, जेका ॻाल्हि पे करणु चाही चओ। हाणे चओ। हाणे ॻाल्हि खे गी ताड़ा ॾेई गी छो वई आई? ॻाल्हि खोल, ॻाल्हि कर, सरबस थी ॻाल्हि कर न। आहे छा मसलो आहे? अदी हींअर मां वञा थी, कंहिं महिल ईंदसि त ॻाल्हि पूरी ॿुधाईंदीसीं। अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे, अलाए छा आहे, मूंखे त सम्झ में नथी अचे। साह सुकाए छॾियो अथनि। राबेल जी मां ॾाढी उञ लॻी आहे, पाणी त पीआ। हा हाय तोखे हाणे थी ॾियां माणी। पर अञा जे माई खे छा चवणो हो, ॿुधाए सभु कोन। हाणे उन के में समझाए शेर दिल खे, असां वॾेरनि जी नाराज़गी उन दिल सुठी न आहे। बाबा शेरदिल जज़्बाती आहे, तव्हां हाकिम आहियो, तव्हांजो हुकुम अखियुनि ते। बाबा शेरदिल जज़्बाती न पर कल्ह थड़ियो आहे अकबर। उनखे ॿुधाए छॾ त उनजे अबनि ॾाॾनि वॾेरनि जे दर जी ग़ुलामी कई आहे। जल्दी ॿुधाए राबेल, जल्दी ॿुधाए। चुप थियो आहीं? कुझु बि कोन थियो आहे मल्हार, बस तुंहिंजी प्रीत थी मूंखे घोड़ा ॻाइण ते मजबूर करे।
मल्हार, रोज़ तूं एतिरा कशाला करे मूंसां मिलण ईंदो आहीं। बसि इहे ई तुंहिंजा गुण ॻाईंदे मुंहिंजी अखियुनि में आब अची विया। पाप नगर, पाप नगर, पाप नगर, पाप नगर। हूँ मारू अड़न खे मारे थो, संग दिल छो ॾाढ ॾेखारे थो। पाणी पाणी। रोशन, मट में पाणी कोन आहे, ज़ालिम हारे विया आहिनि। असां वटि पाणी आहे, पर यार तूं परे थी पियो आहीं। असां तोखे कीअं पीआरियूं? यार मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, जल्दी कयो मूंखे पाणी पीआरियो, न त मां त मरी वेंदुसि, मरी वेंदुसि। छो तो ज़ालमनि खे ललकारी रोशन? हाणे केॾी तकलीफ़ में आई। असां तोखे पाणी कीअं पीआरियूं था? असांखे बि ज़ंजीर लॻल आहिनि, तूं असांजी पहुच खां परे आहीं। इहो कपिड़ो ई पिसाए मूंखे ॾियो, ॾाढी उञ लॻी आहे। हाणे मुंहिंजो साह थो वञे, साह थो वञे, जल्दी कयो, जल्दी कयो। बालाज खान जो ज़ुल्म बर्दाश्त करण जहिड़ो नाहे मलूक, तॾहिं मां उन जे ज़ुल्म खे ॾनकारींदो आहियां, ॾनकारींदो आहियां। मलूक, मूंखे पाणी पीआरियो यार, ॿियो न त कपिड़ो पिसाए उहो ई ॾियो मूंखे। मुंहिंजे जिस्म में बिल्कुलु साह नाहे, नाहे साह, नाहे। हा, ॾियूं था कपिड़ो पिसाए। रोशन, अकबर, तू जो भाटियो असांजे राज में रही करे पोइ बि सीनो ताणे थो हले। सम्झाए शेरदिल खे, असां वॾेरनि जी नाराज़गी उन दिल सुठी न आहे। बाबा, शेरदिल जज़्बाती आहे, तव्हां हाकिम आहियो, तव्हांजो हुकुम अखियुनि ते। बाबा, शेरदिल जज़्बाती न पर कल थड़ियो आहे अकबर। उनखे ॿुधाए छॾ त उनजे अबनि ॾाॾनि वॾेरनि जे दर जी ग़ुलामी कई आहे, त पोइ शेरदिल खे एतिरी आकड़ छो आहे? हाज़ुर बाबा, मां शेरदिल खे सम्झाईंदुसि, क्योंकि तव्हां कावड़ न कयो। कावड़ न सम्झायूं था तोखे, तू शेरदिल खे सम्झाए असांजे दर ते हाज़ुरी भरींदो रहे त पोइ आबाद रहंदो, जे इनकारी रहंदो त पोइ बर्बाद रहंदो। वञ अकबर, वञी पंहिंजे उठ खे नक में नथ हण। असांजे कमु अचे थो त ठीकु आहे, न त ज़िदीरो माण्हू मारियो वेंदो आहे। जेकॾहिं असांजे कमु नथो अचे त पोइ ज़िंदा छो रहंदो बाबा? हिते दहशत दिलियों डारे थी, ऐं वहशत माण्हू मारे थी। हिते दहशत दिलियों डारे थी, रब ख़ैर करे। महबूब जी अखियुनि में आब, इहो आब मुंहिंजी दिल ते क़यामत न बर्पा करे विझे। मल्हार, इहो साहबज़ादा सुपरी, अॼु छो अखियुनि में लुड़क अटकी पिया अथई? किथे तुंहिंजे लुड़कनि जो कारण मां त कोन आहियां? जेकॾहिं मां आहियां न त मुंहिंजी सज़ा
मौत हुजे जेकॾहिं ॿी ॻाल्हि आहे त मुंहिंजे जिस्म जी बूटी बूटी ॿरे थी। छा ॻाल्हि आहे? जल्दी ॿुधाए राबिल, जल्दी ॿुधाए। चुप छो आहीं? कुछ भी कोन थियो आहे मल्हार, बस तुंहिंजी प्रीत थी मूंखे घोड़ा ॻाइण ते मजबूर करे। मल्हार, रोज़ तूं एतिरा कशाला करे मूंसां मिलण ईंदो आहीं। बस इहे ई तुंहिंजा गुण ॻाईंदे मुंहिंजी अखियुनि में आब अची विया। न महबूबा, ॻाल्हि का ॿी आहे। राबिल, तोखे मुंहिंजो कसम छा ॻाल्हि आहे? मल्हार, पालाज खान पगड़ बणजी मुंहिंजो मांस तो खाइण चाहे। मां ॾाढी परेशान आहियां मल्हार। पालाश खान? राबिल, तो मूंखे ॿुधायो छो कोन? मां हुनजो सिर खणी छॾियां हा। मल्हार, रोज़ मुंहिंजे साम्हूं अची पंहिंजी गंदी ख्वाहिशुनि जो मुंहिंजे साम्हूं किताब खोलींदो आहे। मल्हार, इन भलाज खान जे करे मां रोज़ नई कुंड मटाए वञी बकरियूं चारींदी आहियां। पर हाणे ईंदो न हयाती विञाए वेंदो। बालाज खान जी हयाती जा जेके सिज हुया से उभरिया बस। न मल्हार न, तूं इन बालाज खान जहिड़े ज़ालिम सां छेड़ो करे कोन सघंदे। ज़मीन ट्रामो करे छॾींदुसि बालाज खान दिल। न मल्हार न, तोखे मुंहिंजो कसम, तूं अहिड़ो को बि कमु न कजांइ जंहिंसां बालाज खान तुंहिंजी हयाती जो दुश्मन बणिजी वञे। ऐं मल्हार, बाबा सां बि इहा ॻाल्हि न कजांइ, न त बाबा परेशान थी वेंदो। तुंहिंजो कसम, जेकॾहिं हाणे बालाज खान तोखे तंग कयो न त तुंहिंजो मल्हार तुंहिंजे मथां कुर्बान थी वेंदो। पाप नगर